दुख जी न पुजाणी हर शख्स कहानी दुख जी न पुजाणी हर शख्स कहानी एहसास बिना माण्हू एहसास बिना माण्हू अखबार पुराणी हर शख्स कहानी मुके छड्यो मार दियो मुके bastard how you dare to slap me छड्यो मुके तब सीधा गिरा मुके बचाने वाला छड्यो मुके Time will tell. Who is bastard? Go straight your home. Hey, जिंदगी एक दफ़ा मिली है तो उन जो कदर कयो इन्हें के ज़ाया न कयो वणजारन वरी फिर है पग छोड़िया ओलियों पसी उन जूं पयणम गच्छ गरी वींदस माए मरी सारे सामू ॾिन खे अब्बा सागर तू अची आई हाय अब्बा पिड़े अज भी कोन आयो हाँ मां बाबा अज भी ना आयो ए भाऊ मानी खणी अचा खाईंदे पग पासे वेह आयल सामूंडन जी तू वैसरी विक खणी हूँ पूरी ना पर देह समुंड जन साणी है
कोन वई तन सी ए ता सोडे वारन जो माण्हू मरियो आ तू उन्हनि खां पुछ न सोडे जी का सुत पई। ए धणी कंदो तुंहिंजे वर जी बि सणाई सुधींदी। तू हियो संभाल। नंगरूं नेणे मन ओलियन ओहरे सबा जे सेणे पाए गुण गियो हियो। सही जो बन डी है जॾहिं सॼण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरीं आयल करियां कीअं मूंखे चाड़े चीअं हुयो वणजारो ओहरी। जी शाला अब्बा सागर जी आई अब्बा अॼु उठ कोन पलाणींदी छा? ना मां अॼु दिल कोन पई चवे। Oh, you sorrows, leave me not, as the beloved did leave me. I shall leave you only when once more, someday, I'm united with the beloved. था आऊं तो के वणन कोने दींदस। हा अब्बा सागर यो सामुंडी को संग आहे गुंदा गालू। हाँ मां ये तो आहे। अब्बा बेड़े ते वणन जे जिद ता लही वन वरे विहामी विया पिणे अन्या कोन मोटियो
आमना जे वर खे बि 2 वरिया गुज़री विया, सभु कोन मोटियो, ऐं हाणे तूं चईं थो। पर मां उठ मां एतिरो भाड़ो कोन पियो मिले, कीअं गुज़र कयूं? समुंड बुॾण त अबाणी किरत आहे। बस जीजा दुआ कर। आऊं हाणे त कोन पियो वञा, अञा ॾींहं आहिनि। हाणे आऊं वञा पियो समुंड ॾांहुं उटकाए। हाउ भाउ वञी। अई अम्मा अमीना जी आई चांहि काढ़ी थई कोन? आई काढ़ियां थी चांहि। हर शख्स कहानियाँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अमी मां तव्हां खां हुन ॾींहं जी माफ़ी वठण आई आहियां। न न, इन में माफ़ी वठण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? असल में तव्हां मुंहिंजी जान बचाई ऐं मां तव्हां सां एतिरी बदतमीज़ी कई। मां हिते वेही सघां थी? हा हा, अचो अचो। ड्रिजो न, उठ कुझु बि न कंदो। पाण हेॾां हली वियूं था, हेॾां अचो। जी। उन ॾींहुं तव्हां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चई हुई जेका मूंखे बाद में सम्झ में आई। ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। इहा त आम ॻाल्हि आहे, सिर्फ़ु महसूसु करण जी ॻाल्हि आहे। उन ॾींहुं तव्हां मूंसां अंग्रेज़ी बि ॻाल्हाई, पर ग़रीब माण्हू अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो त हैरत त लॻंदी न तव्हांखे? असल में इंटर ताईं आउं सख़्तु महिनत करे पढ़ियुमि। बाबा साईं ॿेड़ी ते वियो त तालीम छॾणी पई, ऐं साल खनि आउं हिकु फॉरेनर वटि नौकिरी बि कयमि। पर पोइ उठ ऐं अंग्रेज़ी बसि उठ ऐं अंग्रेज़ी मूं वटि रहिजी विया। सो फनी। पर अवां उन ॾींहुं ईअं छो पिए कयो? मां अकेली रहंदी आहियां, शादीशुदा आहियां। हस्बैंड शिप ते इंजीनियर आहे। 6 महीना अॻु हू शिप ते वियो ऐं अञा ताईं वापसि न आयो आहे। फ़ोन ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी आहे। चवंदी आहियांसि त जल्दी वापसि अच। चवंदो आहे त शिप खां सवाइ कीअं अचां? बसि पोइ तन्हाई खां तंग थी मां ईअं कयो। तव्हां खिलो छो था? अमां फ़क़ति
6 महीननि जी जुदाई बर्दाश्त नथा करे सघो? 6 महीना थोरा आहिनि। मुंहिंजी अम्मा बाबा जे लाइ 6 साल इंतज़ारु कयो ऐं मुंहिंजी भेण 2 सालनि खां पंहिंजे वर जे इंतज़ार में आहे ऐं हू बि जहाज़ ते खलासी आहे ऐं हू न मोटियो आहे। ऐं सदियुनि खां असांजियूं औरतूं ईअं ई जुदाई जा अज़ाब बर्दाश्त कंदियूं आयूं आहिनि, कंहिं बि ख़ुदकुशी न आहे कई। ऐं शायदि हिकु सबबु भिटाई बि आहे जेको सदाईं असांजे दिलनि जो तर्जुमान रहियो आहे। अच्छा, पर तव्हां पंहिंजो नालो त ॿुधायो। हा चई, पहिरियां मां ॿुधायां। मुंहिंजो नालो तानिया आहे। मुंहिंजो नालो सागर आहे। लतीफ़ सरकार चयो, ॿेड़ी जे बुणनि नींव न लाइजे तनसी, उबियूं ॾंभ ॾिसनि जे सिड़ ॾेई सीर थिया। वाह, हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाइजो। ॿेड़ी जे बुणनि नींव न लाइजे तनसी, उबियूं ॾंभ ॾिसनि जे सिड़ ॾेई सीर थिया। मुंहिंजे हस्बैंड जो नालो आबिद आहे। हिकु दफ़ो कंहिं सिंधी खलासी शिप ते उन्हनि खे शाह साईं जो सुर सामूंडी पढ़ायो। हो बि शाह साईं जा आशिक़ आहिनि। उन ॾींहुं घर में शाह साईं जो सोवेनियर पियो हुयो। उन मां हिकिड़ो शेर खणी पढ़ियुमि त रोई पियसि। उन खां बाद मां पढ़ी न सघियसि। इहा ई त ॻाल्हि आहे तानिया साहिबा। अवां रोई पवां त अव्हांजे दिलि जो भार हल्को थी पवे हा ऐं अव्हांजे ग़म जे टांडनि ते के छंडा पवनि हा। For those for whom I sacrificed, did worship water kindled lights, my hopes have been realized, my love once have returned to me. वाओ, वंडरफुल। इहो सुर सामूंडी मां हिकु शेर आहे। मां अॼु ई घर वञी शाह साईं जो रिसालो ज़रूरु ॾिसंदसि। अच्छा, इहो ॿुधायो त तव्हां घर में केरु केरु आहियो? अम्मा सभागी, भेण आमना ऐं शाह लतीफ़। शाह लतीफ़? उहो कीअं? उहो असांजे ज़िंदगी जो एतिरो हिसो आहे जो हू असांखे पंहिंजे घर जो भाती लॻंदो आहे। मुंहिंजे बाबा खे ॿेड़ीअ ते वई 6 साल गुज़री विया आहिनि। मुंहिंजी भेण जो मुड़ुसु ॿेड़ीअ ते वियो, अञा न मोटियो। जीजल अञा उन जे इंतज़ार में आहे। 2 महीना अॻु मूंखे कंहिं तरह ख़बर पई त बाबा हाणे हिन दुनिया में न ई रहियो। पर आऊं अम्मा ऐं भेण खे न ई ॿुधायो। ओह, सो सैड। ऐं अवां फ़क़ति 6 महीननि में। थैंक यू वेरी मच सागर। उन ॾींहुं तव्हां मुंहिंजी जान बचाई। इहो कंहिंजे मथां थोरो न आहे। इंसान खां लातालुक़ थी वियो आहे, तॾहिं अव्हां खे इहो थोरो थो लॻे, न त अहिड़ी ॻाल्हि न आहे। अच्छा सागर, थोरो समुंड जे किनारे ते वॉक कयूं? हलो। तव्हांखे आबिद साहब केतिरो यादि ईंदो आहे? पुछो ई न।
मां हुनखे हिकु घड़ीअ लाइ बि नथी विसारे सघां। विसरे ई नथो। लतीफ़ सरकार चयो, लाहियां जेन चितां अल्लाह उनम विसरां, मढ़ियो मंझारा जीव मुंहिंजो जनसी। सागर ही त रूह जूं ॻाल्हियूं आहिनि। जी, असां रूह खां परे थी विया आहियूं, तॾहिं त उदास आहियूं। वणजारे जी माए वणजारो न पली, आयो ॿारे माए पिण तो सफ़र संभे। पर ही त को ईअं अञा लतीफ़ चए पियो त वणजारे कांदाए मूं वर वेठे घारियो, लॻी उतर वाह ढोलियो हलण जूं करे। वाह वाह लतीफ़ साईं वाह, ज़बरदस्त। अञा लतीफ़ चए पियो, असां उधारा आणे आवंग चाढ़िया, मुंहुं ॾेई मूं आया समा सियारा, उभरन सेकारा पसियो वर ॿियनि जा। सागर ही दर्द त उहो ई महसूस करे सघे थो जंहिंसां इहो सभु कुझु थियो हुजे। लॻे थो त लतीफ़ सरकार अंदर मां ई घुमी थो अचे। इन जे करे ई त हू असांजी ऐं रूह जी ॻाल्हि कंदड़नि जे घर जो भाती आहे। इहो तव्हां कॾहिं अम्मा ऐं भेण आमना खां ॿुधो? मां वाकई ॿुधणु चाहींदसि, छो न सुभाणे तव्हां घर हलूं? हली सघां थी न? बिल्कुलु, असांजे अखियुनि ते। हींअर देरि थी थिए, मां हलां थी। सुभाणे ज़रूरु मिलंदासीं, ठीकु आहे? अल्लाह हाफ़िज़। आमना, अम्मा, मेहमान आई है मिस तानिया। अदी भली आई जी आई। अदी खुश आई ना? जी बिल्कुल। अम्मा? हाँ अम्मा। अम्मा खुश लगी पाइयां? ठीक बिल्कुल। वे वे वे। अता तव्हांजे अचण जो राति ॿुधायो हुयो। तबीयत कीअं आहे तव्हांजी? अम्मा आऊं चा कयां, तूं त चा कहीं न? जी हाँ बिल्कुल ठीक है, अल्लाह शुक्र है। अम्मा अमिना जी कुछ मेहमान जे लाइ खयूं अच। हाँ आई ठाहियां थी। हर शख्स कहानिया, हर शख्स कहानिया। अम्मा ही सोने लतीफ़ जो ॿियो बेत ॿुध। न से तड़ होड़ाक, न वायूं वणजारनि जूं, सर्दियूं सामुंडनि जा अॼु पिण चिकम चाक, मारे ने में फिराक पाड़े चूं पिरीअ जा। सामुंडी को संग आहे गुंदर गाॾो जेकस निबर नीह संदोम, जीअं मूं बीठे हुन थेलियो सयो सामुंडनि सी अॻे तान कयो में विझण मंझि हो में पाण वरा के रस सी। अम्मा मुंहिंजे वर खे वहे वरिया थिया आहिनि, आयल ढोले साण अचे त झेड़िया, लायई नीअं घणा मूंसी कई थोरड़ा, जेकर अचे हाणे त करिया रूह रुचंदियूं,
आयल ढोले साण हूंद घर लॻी ॻाल्हियूं करियां। तव्हां अम्मा खे नाहे ॿुधायो त चमकियूं चौधार थजियूं धाड़ेतनि जूं माए सामूंडी आई आ सहसी करे सिंगार उन्हनि जी पचार कालू कर कांग करे। ए अम्मा हू बि त हो न, गरियो झलियो रोए मथे मारे हथड़ा कोई सोधो संधोए जो तूं ढोलिया सिखियो। हिन अथाह दर्द जो को काथो करे सघे थो? हा मां करे सघां थी। हिन दर्द जो हिकु हिकु लफ़्ज़ जे अंदरि गहराई सां लहंदो थो वञे। मां महसूसु करे सघां थी। मूं उभे तड़ हेठि पिरीअ पग छोड़िया का मुही में ॾेठ न त सॼण सभा जो घणो। ए जो तानिया साहिबा बेटा ये असां वटि ईअं ई रहंदो आहे। ही रुगो अवां जे करे न आहे, पर बेटा ही सां दर्दनि जी ॾे वठि हर रोज़ ईअं हूंदी आहे। बेटा ही त ॼण हींअर बि असां सां ॻाल्हाए थो। दर्द जी हिन ॿोलीअ खे जेको सम्झंदो हूंदो उनजे त मथे खां वठी पेरनि ताईं ॼण चिणगू निकिरी वेंदी हूंदी। परां मां पुॼां बंदर मूं दूर थिया न मूं हड़ न हंज की जो आऊं चई चढ़ां। काजी घणा ॾींहं थी विया आहिनि तव्हां कमरे खां ॿाहिरि ई न निकिती आहियो। पहिरियों घर में बंदि हुयो, हाणे कमरे में बंदि थी विया आहियो। पहिरियां को दर्द वंडींदड़ ई न हो। परेशान रहंदी हुयसि, ख़ुदकशीअ जो सोचुमि। पर हाणे शाह साईं घर जो भाती थी वियो आहे जंहिंसां हर दर्द वंडे थी सघां। 100 सालनि खां लखे माण्हुनि जो दर्द वंडींदड़ को मामूली घर भाती त नाहे न। सागर जे घर बि केतिरनि ॾींहंनि खां न आहियां भई। सोचा थी अचांसि। तूं हीअं कर चांहि जो हिकिड़ो कोप ठाहे पियार। सागर आमना अम्मा सभागी सागर अम्मा सभागी सागर आमना
बाबा हाँ ही अम्मा सभागी आमना ये सागर ये सब किथे आहिनि? सागर वियो ॿेड़ी काए समुंदर ते आमना सभागी रोई रोई मरी विया।